जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां अरबाब अली ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी हिस्टोरिकल। दोस्तों अॼु असांजो मौज़ू आहे चांडिया ऐं मक्सी पाण में भाइर कीअं थिया ऐं कॾहिं थिया ऐं बुंगाह वारी जंग में उन्हनि क़ौमुनि जो कहिड़ो किरदारु आहे। दोस्तों जेतोणीकि लाड़काणे डिवीज़न में हिकु चवणी मशहूरु आहे त छॾियो हाणे चांडे ऐं मक्सी वारे तकरार खे, छो त दोस्तों हिन ॿिन्ही क़ौमुनि जूं पाण में सदियुनि ताईं जंगियूं रहियूं आहिनि। जी दोस्तों असुल में हिन ॻाल्हि जी शुरूआति थी 1820 में, जॾहिं मक्सिन ऐं रिंदनि जे विच में जंग लॻी हुई, जंहिं जंग खे बुंगाह वारी जंग बि चयो वेंदो आहे। दोस्तों पुराणे ज़माने में झेड़नि में ईअं बि थींदो हो त हिक ॿिए जो माल मारे वेंदा हुआ, त अहिड़े ई तरीक़े सां मुगेरी ज़ात जे माण्हुनि जो माल जमाली काहे विया। तंहिं ते मुगेरिन नवाब अहमद ख़ान मक्सीअ खे अहिड़ी दाह ॾिनी, जंहिं ते नवाब अहमद ख़ान मक्सी कुझु माण्हू मोकिलिया, जिन वञी जमालिन जी रस्ता रोक कई। तंहिं ते झेड़ो थी पियो, माल त वापसि थी वियो, पर उन नतीजे में 9 जमाली मारिजी विया। दोस्तों जमाल न वञी शेर मोहम्मद रिंद खे दाह ॾिनी, जेको रिंदनि जो सरदार हुयो ऐं उन वक़्तु नवाब शाह में रहंदो हुयो ऐं सिंध में उन वक़्तु टालपुरनि जी हुक्मरानी हूंदी हुई। जॾहिं त सरदार शेर मोहम्मद रिंद उन टालपुर हुक्मरान जो भाणिजो हुयो। त दोस्तों सरदार शेर मोहम्मद रिंद मक्सीअ खां पलांद वठण लाइ पंहिंजे क्लोज़ क़ौमुनि खे गॾु करे ऐं टालपुर हुक्मराननि खां पिणु मदद वठी टोटल 13,000 माण्हुनि ते मुश्तमिल हिकु लश्कर तयारु कयो। जॾहिं अहिड़ी ख़बर मक्सिन जे नवाब अहमद ख़ान खे पई त हुन बि ॿियनि क़ौमुनि खे पाण सां मिलाइणु शुरू कयो। जी दोस्तों मक्सिन जे नवाब अहमद ख़ान मक्सी उन वक़्त जे चांडियनि जे सरदार वली मोहम्मद चांडियो वटि बि लंघी वियो ऐं मदद वठण लाइ खेनि अपील कई, जंहिं ते नवाब वली मोहम्मद चांडियो नवाब अहमद ख़ान खे यकीन ॾियारियो त उहा जंग बिल्कुलु न लॻंदी ऐं इहा जंग मां लॻणु न ॾींदुसि। जेकॾहिं हरू भरू रिंदनि चढ़ाई कई ऐं अॻराई कई त मां बि तव्हां सां गॾु हूंदुसि। दोस्तों ॿिए ॾींहं ते नवाब वली मोहम्मद चांडियो पंहिंजनि तुमनदारनि सां गॾु सरदार शेर मोहम्मद रिंद ॾे जंग न करण लाइ अर्ज़ु खणी विया, पर दोस्तों शेर मोहम्मद रिंद जेॾो बहादुर इंसान हुयो, उन सां गॾोगॾु तमामु वॾो ज़िदी बि हुयो। हुन नवाब वली मोहम्मद चांडियो खे उहो चई वापसि कयो त असां मक्सिन खे सबक़ु ज़रूरु सेखारींदासीं, तंहिं करे तव्हां असांजे विच में न अचो। दोस्तों सरदार शेर मोहम्मद रिंद जे हुकुम ते लाड़काणे लॻ यूसुफ शाह जिलानीअ वारे दरगाह वारे पट ते 13,000 लश्कर गॾु थियो, जंहिंमें तीरंदाज़, घोड़े सवार ऐं हाथियुनि ते जंगजू सवार पिणु शामिल हुआ। दोस्तों होॾां नवाब वली मोहम्मद चांडियो बि हिकु वॾो जंगजू इंसान हुयो। चयो वञे थो त लॻभॻि 40 क़ौमी जंगियूं थियूं, जंहिंमें उन नवाब साहब पाण हिसो वरितो हो। दोस्तों नवाब वली मोहम्मद चांडियो वरी हिकु भेरो ॿीहर लाड़काणे पहुची सरदार शेर मोहम्मद रिंद खे जंग न करण जो अर्ज़ु कयो, पर सरदार शेर मोहम्मद रिंद न मुड़ियो ऐं गुस्से में अची नवाब वली मोहम्मद चांडियो खे चवणु लॻो त असांजी जंग त मक्सिन सां आहे, पर तव्हां छो डिॼी रहिया आहियो। जेकॾहिं तव्हांखे बि को ख़ौफ़ आहे, ख़तरो आहे, त पोइ तव्हां बि भली वञी मक्सिन ॾांहुं विढ़ो, तव्हांखे मोकल आहे। दोस्तों इहो ॿुधी नवाब वली मोहम्मद चांडियो तपी बाहि थी वियो ऐं उथी जागीर वारे इलाइक़े ॾांहुं रवानो थियो ऐं वञणु शर्त पंहिंजे पूरे क़ौम खे घुराए ऐं उन मां चूंड जंगजू जवान घुराए ऐं 600 जो लश्कर साण करे, जंहिंजी सरबराही हू पाण करे रहियो हो, ऐं झलमक्सी नवाब अहमद ख़ान मक्सीअ जे मदद लाइ पहुची वियो।
ॿिए तरफ़ दोस्तो मक्सिन जी बि तयारी हली रही हुई ऐं हुननि बि नंढनि वॾनि क़ौमुनि खे गॾु करे 1400 नौजवान जंगजुअनि ते मुश्तमिल पंहिंजो लश्कर तयारु करे छॾियो हुयो। दोस्तो जॾहिं रिंदनि जो लश्कर शदाद कोट खां टपी रवानो थियो त रस्ते में सैयदनि जा घर हुआ। उन्हनि सैयदनि बि अची शेर मोहम्मद रिंद खे एलाज़ कया त जंग न कयो, पर दोस्तो शेर मोहम्मद रिंद उन्हनि जी बि हिक न ॿुधी ऐं झलमक्सीअ ते हमिलो करे ॾिनो। दोस्तो अददी एतबार खां ॾिठो वञे त रिंदनि जो लश्कर तमामु वॾो हुयो, यानी 13,000 माण्हुनि ते मुश्तमिल हुयो, जॾहिं त मक्सिन ऐं चांडियनि जो लश्कर जस्ट 2,000 माण्हुनि ते मुश्तमिल हुयो। अहिड़े तरीक़े सां दोस्तो पहिरें हमले में रिंदनि जे लश्कर मक्सिन ऐं चांडियनि जे लश्कर खे वॾो जानी नुक़सानु ॾिनो ऐं उन खां पोइ मक्सिन जे नवाब अहमद ख़ान मक्सी ऐं चांडियनि जे नवाब वली मोहम्मद ख़ान चांडियो ख़ुदि तलवारूं खणी ऐं उन जंग में घिड़ी पिया। जॾहिं उन्हनि जे क़ौम जे माण्हुनि पंहिंजनि नवाबनि खे उते विढ़ंदे ॾिठो तंहिं ते इमोशनल थी विया ऐं वॾे मुनज़्ज़म तरीक़े सां वापसि रिंदनि ते हमिलो शुरू कयूं। जंहिं हमले जे नतीजे में रिंदनि जो तमामु घणो नुक़सानु थियो ऐं रिंदनि खे शिकस्त थी ऐं उन्हनि जो लश्कर जॾहिं भॼणु लॻो त पोयां मक्सिन ऐं चांडियनि नारा हयां त रिंद भना, यानी रिंद भॼी विया, रिंद भॼी विया। पर दोस्तो एतिरे में सरदार शेर मोहम्मद रिंद जेको हिकु घोड़े ते सवार हुयो, जंहिंजे सॼे जिस्म ते ज़रह पातल हुई। दोस्तो ज़रह उहा शइ आहे जंहिंखे तलवार बि असरु न कंदी आहे, त हेठि लही ऐं पंहिंजे पेरनि में बोछण ॿधी चवणु लॻो त कौन आखंदा है रिंद भना, मैं जो खड़ा हूँ। पर दोस्तो उन जंग में शेर मोहम्मद रिंद पिणु मारिजी वियो ऐं उन खां पोइ उन जंग में रिंदनि खे शिकस्त अची वई। दोस्तो उन जंग में मारिजी वियल चांडियनि जूं क़बरूं अञा ताईं झलमक्सीअ में मथाईअ ते, जॾहिं त मक्सी क़बीले जे माण्हुनि जूं क़बरूं हेठाईअ वारे पासे ते मौजूदु आहिनि। उन जंग में मदद ॾियण करे मक्सिन चांडियनि खे पंहिंजे वॾे भाउ जो दर्जो ॾिनो, जंहिंजे करे चवणी मशहूरु आहे त चांडिया ऐं मक्सी भाइर आहिनि। दोस्तो इहो हुयो असांजो अॼु जो वीडियो। उमेदु अव्हांखे पसंदि ईंदो। जेकॾहिं पसंदि अचे त असांजे हिन वीडियो खे लाइक कंदा ऐं शेयर कंदा। तव्हांजी वॾी महिरबानी। अस्सलामु अलैकुम।